नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु उमरकोट में सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खारोड़ो सैयद में प्रेस कॉन्फ्रेंस कई। सैयद सरदार शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त उमरकोट में अक़लियत जूं औरतूं असांजूं माइरूं भेनरूं आहिनि ऐं असां हर क़दम ते उन्हनि सां गॾु आहियूं ऐं हिफ़ाज़त कंदासीं। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ सैयद सरदार शाह चयो त जेकॾहिं बदमाशनि खे खुली छूट मिलंदी त ही माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾींदा। जेके गुंडागर्दी कनि था, न्याणियुनि जी तज़लील कनि था, उन्हनि खे न सम्झायो वियो त जंगल जो कानून राॼ कंदो। सुभाणे कंहिंखे बि कानून जी परवाह न हूंदी। अहिड़नि शिरपसंद माण्हुनि खे शइ मिलंदी। ॿियो त इहा उन्हनि माण्हुनि सां नाइंसाफ़ी ऐं ज़्यादती हूंदी जेके संदन शिरपसंदी ऐं तज़लील जो शिकार थिया हूंदा। जेकॾहिं बदमाशनि खे क़ानूनी तरीक़े सां कैफ़े किरदार ताईं न पहुचायो वियो ऐं खेनि सेखत न मिली त सुभाणे पुरअमन मिसकीन शहरी वोट कास्ट करण वक़्तु परेशान हूंदो। इन तक जे PS52 जे समूरी आवाम जो जंहिं इलेक्शन में असांजो साथ ॾिनो, पीपुल्स पार्टी जो साथ ॾिनो ऐं उन्हनि हिकिड़ी वाज़े कामयाबी सां असांजे उम्मीदवार पीपुल्स पार्टी जे मुंतख़ब उम्मीदवार अमीर अली शाह खे कामयाबु करायो ऐं हीउ इलेक्शन जो समूरो मरहलो जंहिंमें मूंखे यकीन आहे बल्कि तव्हां साबित बि कयो त मीडिया जे दोस्तनि जेको पंहिंजो किरदारु उहो अदा कयो। पोइ किथे किन दोस्तनि जूं पंहिंजूं वाबस्तगियूं हुयूं, हुन में पंहिंजूं वाबस्तगियूं ज़ाहिर कयूं ऐं मजबूरी तौर ते हिकिड़े बहितर अंदाज़ में जेको आहे इलेक्शन जो जेको मरहलो हो उहो मीडिया जे दोस्तनि कवर कयो। मूंखे ॻाल्हि हिकिड़ी सम्झ में नथी अचे त इहा कहिड़ी उमरकोट जे अवाम जी जो ॾोहो हो, उमरकोट जे अवाम जी कहिड़ी बदकिस्मती हुई जो मुखालिफ़ धुर वटि लोकल उम्मीदवार कोन मिलियो ऐं हुननि इम्पोर्ट करे ॿाहिरां खां हारायल पंहिंजे घरां भॻल हिकिड़े भाॼोकड़ उम्मीदवार खे अची हितां खां मुंतख़ब करे बीहारियो। अरबाब गुलाम रहीम साहब पंहिंजे घर में पंहिंजे 28 सालनि जे भाइटे खां अरिड़हनि हज़ारनि जी लीड ते शिकस्त खाई अची उमरकोट मां बीठो ऐं उते ई वरी 28 सालनि जे उम्मीदवार खां 25,000 वोटनि जे फ़र्क़ सां शिकस्त खाधई। हिकिड़ो अॻूणो वज़ीर आला पंहिंजे पाण खे थर जो बेताज बादशाह चवंदड़, थर जा माण्हू कोन चयो, पंहिंजे पाण खे ख़ुदि साख्ता बेताज बादशाह सॾाईंदड़ ऐं उन माण्हू हितां अची उमरकोट जे अवाम ते मुसलत थियो ऐं समूरी सिंध जा जेके वांदा क्रिमिनल भाॼोकड़ माण्हू हुआ उन्हनि सभिनी खे इकट्ठा करे अची उमरकोट जे शहर ते हितां जी पुरअमन अवाम ते हितां जी अक़लियतनि ते हमलावर थियो। तव्हां पाण तमाशो ॾिठो हूंदो त उमरकोट जे गिटियुनि में 2-3 गाॾियूं जेके आहिनि उहे ॿाहिरनि इलाइक़नि जूं रोज़ राति जो गश्त कंदियूं रहनि हिते, कॾहिं हिकिड़े चौक ते बीठियूं आहिनि, कॾहिं ॿिए चौक ते बीठियूं आहिनि। हीउ उमरकोट पुरअमन माण्हुनि जो शहर आहे। हिन इलाइक़े में हितां जूं अक़लियतूं मेजॉरिटी ते अक़लियत रहे थी, उनखे हिरासा करण लाइ इहे हथकंडा इस्तेमालु कई जेको हू माज़ी में कंदो आयो आहे। अरबाब रहीम जो माज़ीअ जो जेको किरदारु आहे उहो कंहिंखां ॻुझो कोन्हे। समूरे थर मां शिकस्त नसीब थियसि पंहिंजे अफ़ालनि जे करे। जेको अरबाब रहीम पंहिंजी हुक्मरानी जे दौर में जंहिं अंदाज़ में हुन समूरी सिंध में जंहिं नमूने सां ऑपरेट कयो ऐं धांधलियुनि जी शुरूआति कई, बल्कि धांधलियुनि जो ख़ालिक़ ऐं हिकिड़ी नवनि अंदाज़ जेके इंट्रोड्यूस कराईंदड़ माण्हू थियो तौरु साम्हूं आयो, जंहिंखे आउं धांधलियुनि जी नानी चवंदो आहियां। उहो माण्हू अची हितां बीहे थो। इहा हुनखे भुल हुई त हितां जो अवाम सुजाॻ आहे, हितां जो अवाम ख़बरदार आहे। हुनखे ख़बर हुई, हितां जे अवाम खे ख़बर हुई त अहिड़ो को माण्हू जेकॾहिं हिन उमरकोट जहिड़े पुरअमन इलाइक़े ते ख़ुदा न ख़ास्ता
कहिड़ी बि शिकिल में मुसलत थी वियो त सुबुह जो हिते कहिड़ो ऋण बर्पा कंदो। हिते उहे सीन रिपीट थियनि हुआ जेके राम महेश्वरी जी शिकिल में थिया। राम महेश्वरी जो लाश जेको आहे उहो किथां मिलियो हो? उहे साॻिया माण्हू हुआ जेके मालकाणी जी किन सां गॾु टोले में गॾु शामिल गॾु घुमिया पिए। काज़ी राव में जो क़त्ल कया लिखियल आहे। घणा थर में क़त्ल थिया जंहिंमें मुलविस माण्हू उहे अरबाब रहीम जे टोले ऐं कैप जा माण्हू आया, उनजी बच ते उहे माण्हू मारिया विया। थर में बेगवारनि जे ॻोठनि खे सर्वे करे ॾिसो त मिस्किननि जूं बनियूं महफ़ूज़ कोन आहिनि। उते चादर चौधी वारियूं उन्हनि जूं पायमाल थियूं। थर जे मिस्कीन माण्हुनि ते ऋण कया विया। 2000 खां मथे FIR दाख़िल थियूं। उते आम वोटरनि ते, मिस्किननि ते